ख़बर शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। अगोणे ज़िलाई चेयरमैन रईस खादिम हुसैन रिंद रुकन बुरड़ा में क़ाइम कयल पीपीए जे बलदियाती इलेक्शन ऑफिस जी बलदियाती चूंडुनि जी कयल तैयारियुनि जो जाइज़ो वठण दौरान साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले जो अवाम पीपीए सां गॾु आहे। रुकन बुरड़ा जे माण्हुनि सदाईं पीपीए जो भरपूर साथ ॾिनो आहे। मूं पंहिंजी ज़िलाई चेयरमैन दौरान रुकन बुरड़ा जे माण्हुनि जे तरक़ियाती कमनि ज़रिए ख़िदमत कई आहे। खादिम रिंद चयो त रुकन बुरड़ा समेत ज़िलो सां बलदियाती चूंडुनि में असां वॾी लीड सां खटींदासीं। उन चयो त 26 जून अचण खां अॻु ई असांजी फतेह थी चुकी आहे, छो जो असां अवाम सां हर ॾुख सुख में गॾु आहियूं। उन चयो त हिन वक़्तु ज़िले में पीपीए ते दांदड़नि जा इल्ज़ाम हणंदड़ असांजा मुखालिफ़ माज़ीअ में ख़ुदि दांदड़नि जी पैदावार रहिया आहिनि। खादिम रिंद चयो त ज़िले में असांजे मुखालिफ़नि जा केतिरा ई माण्हू पीपीए में शामिल थी रहिया आहिनि। पीपीए वटां माण्हुनि खे मोहबत मिलण सां गॾु संदन मसइला हल थिया आहिनि। असां पीपीए में शामिल थींदड़नि खे दिल में जायूं ॾेई खेनि भलीकार करे रहिया आहियूं। रईस खादिम रिंद रुकन बुरड़ा इलेक्शन ऑफिस पहुचण ते यूसी चेयरमैनी उम्मीदवार नवाब खान बबुर, जिला काउंसिल जे मेंबर वडेरो खादिम बुरड़ो, रईस शकूर बुगटी, हुकदार बुगटी, ज़ाकिर बबुर ऐं ॿियनि पीपी जियालनि इस्तक़बाल कयो। रिपोर्ट कर रहा है जान मोहम्मद अबड़ो, बे न्यूज़।